नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार ऐं यहाँ बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइन सिर्फ़। अफ़गानिस्तान जो पाकिस्तान तरफ़ां जिहादी मोकिलण वारो इल्ज़ाम रद्द। पाकिस्तान कंहिं बि जंग जो हिसो न बणिजंदो। अफ़गानिस्तान में घरूबेड़ जा ख़दशा आहिनि। घरूबेड़ सबबि पाकिस्तान खे नुक़सानु रसंदो। अमेरिका अफ़गानिस्तान में तबाही करे छॾी आहे। अमेरिका ऐं तालिबान खे हिक मेज़ ते आणण लाइ किरदारु अदा कयो। अफ़गान अवाम खे फ़ैसिलो करणो आहे त कहिड़ी हुकूमत चाहिनि था। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो अमेरिकी टीवी खे इंटरव्यू। चवे थो दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान खे $150 अरब जो पाकिस्तान वधीक अफ़गान मुहाजिरनि जो भार नथो खणी सघे। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वधीक 44 मरीज़ फोत थी विया। फोतुनि जो अंग वधी 23,087 थी वियो। 24 कलाकनि दौरान 4,119 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 10,15,827 ताईं पहुतो। हेल ताईं 9,35,742 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी चुका। कोरोना वायरस की हकारी शरह 7.8% रही। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में वधंदड़ कोरोना वायरस के केसिस ते गणती ज़ाहिर करे छॾी। सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ टास्क फोर्स जो इजलास। कराची में शाम 6 वॻे बाद गैर ज़रूरी तौर घर का बाहर निकरण ते पाबंदी लागू। तालीमी इदारनि खां पोइ ट्यूशन सेंटर भी बंद कराइण जो फ़ैसिलो। कराची में हिन वक़्त आकारी केसिस की शरह 26.3% आहे। सेहत वारे सेक्रेटरी काज़िम जतोई जी इजलास के ब्रीफिंग। वॾे वज़ीर जी सर्विसिस ऐं औरंगी अस्पताल में टेंट लगाए मरीज़न लाइ इंतज़ाम करण की हिदायत। कोरोना सूरतहाल बाबति मुर्तज़ा वाहब, नासिर हुसैन शाह ऐं अवैस कादिर शाह ते बदल कमेटी क़ाइम। वॾो वज़ीर मुराद अली शाह चवे थो कोरोना केसिस वधण सख़्त परेशानी की ॻाल्हि आहे। हैदराबाद में 10% केसिस थी विया आहिनि। केर बि गैर ज़रूरी तौर घर का बाहर न निकिरे। वफ़ाक़ी काबीना क़ौमी साइबर सिक्योरिटी पॉलिसी की मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठ काबीना जो इजलास। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चवे थो नून लीग खे हाणे बदतरीन शिकस्त तस्लीम करणु घुरिजे। कश्मीर के अवाम वज़ीर आज़म इमरान ख़ान की पॉलिसियुनि ते एतमाद कयो। PTI आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडुनि ते यकीन रखे थी। पाकिस्तान के वॾनि मामलनि ते हुकूमत ऐं अपोज़िशन खे हिकु थियणु घुरिजे। फवाद चौधरी की काबीना इजलास बाबति मीडिया की ब्रीफिंग। चयाईं वफ़ाक़ी काबीना क़ौमी साइबर सिक्योरिटी पॉलिसी की मंजूरी ॾिनी आहे। पहिरियों भेरो हुकूमत ॾांहुं अख़बारुनि ऐं चैनल्स जो रुपयो भी रतून आहे। पहिरियों भेरो डिजिटल एडवर्टाइज़मेंट की इजाज़त ॾिनी वई आहे। सब खां वधीक सिक्योरिटी ख़र्च अदलिया ते ऐं सब खां घटि ख़र्च काबीना ते थी रहियो आहे। जजनि जी सिक्योरिटी ते 1400 मिलियन रुपया ख़र्च थिए थो। हब में खुशदार वेझो मिनी बस टायर बस थियण सबब कल्टी। 4 ॼणा फोत। हादसे में फोथियलनि जा लाश कढी अस्पताल मुंतकिल किया विया। CIA सेंटर में नंढे मुंशी के कमरे में चर्स सां भरियल कटोअत। इंचार्ज साइड कोटड़ी सब इंस्पेक्टर की फरियाद ते कोटड़ी थाने ते केस दाख़िल। कराची में जामशोरे के CI पुलिस वटां 76 किलो चर्स हथ अचण बाद CIA सेंटर के मुसलसिल तालो लगल। DIG हैदराबाद पारां जोड़ियल जांच कमेटी की जांच मुकमिल न थी सघी। वधीक फाट फाटण जा इम्कान। गौसपुर में धाड़ेलनि जो मुखबी ज़फ़र शाह ऐं मोहम्मद पनाह के वारसनि के फ़ोन 20 लाख रुपया भुंग तलब। ग़रीब आहियूं भुंग नथा भरे सघूं। मुखबिन के बाज़ियाब कराए वञे वारसनि जो मुतालबो। ऐं कंदरा मां 20 ॾींहं अॻु औरताणे आवाज़ ते हिरकिजी अगवा थी वियल नौजवान बाज़ियाब। नौजवान उबैदुल्ला कांदड़ो के राजूणी कोशिशुनि ज़रिए बाज़ियाब करायो वियो।